फला मुदिल्ल लहू वमन युद्लिल फला हादिय लहू वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू वला शबीह लहू वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बना व मौलाना व मनजाना व क़ुर्रत अयूनना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यख़्रुजु मिनहुमुल लुअलुअ वल मरजान। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारक व सल्लिम तस्लीमा। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन। दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन। सरदाद नदाद दस्त दर दस्त यज़ीद। हक्का के बिना इलाह हस्त हुसैन। ए बुलबुलान मुंचे गुलजार अहमदी। सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
प्यारा नौजवानों, दुनिया में उथो विहो था ॾिसो ॿुधो पिया त माण्हू पंहिंजे प्यारनि जे विलादत जा ॾींहं मल्हाईंदा, कंहिं लीडर जा, कंहिं पीर साहब जा, कंहिं दरवेश जा ॾींहं मल्हाईंदा आहिनि जो उन्हनि जे ज़रिए के दुनियावी या दीनी फ़ाइदा पहुता। अल्हम्दुलिल्लाह असां अवां जे प्यारे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ ऐं मोहब्बत वारे मौलाना अब्दुल वहीद कुरैशी अतालल्लाह उमरहू अबकाह इन ई मोहब्बत जो, अक़ीदत जो, प्यार जो इज़हार कंदे सोने हुसैन जे विलादत जे ख़ुशीअ जो जलसो रखियो। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जा बानो सय्यदना व मुर्शिदना हज़रत इमाम हुसैन अवाई असांजे दिल जो करार ऐं चैन, वहा महबूब हस्ती आहे, वहा अज़ीम हस्ती आहे, वहा अजीब हस्ती आहे जन ॼमण खां वठी शहादत ताईं पंहिंजे रब करीम ऐं पंहिंजे नाने करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखी ऐं मोहब्बत मल्हाए ॾेखारी। 5 शोबान संदन विलादत जी तारीख़ आहे, ॼमण जी तारीख़ आहे। रुगी हिन मस्जिद शरीफ़ में न, पर मूंखे लगे थो त इंशाअल्लाह हिन प्रोग्राम के ॾिसी करे अवां पंहिंजिन मस्जिदनि में या पंहिंजे तौर सोने हुसैन जी आमद जा प्रोग्राम रखंदा। ज़रूरी न आहे त हिकिड़ो मौलवी अची पंहिंजे मक़ामी उलमा खे तकलीफ़ ॾियो, उन्हनि खे अर्ज़ु कयो, पंहिंजे शहर जे आलमनि खे वठी करे उन्हनि खां बयान करायो, छो त सभिनी खे अल्लाह जे फज़ल ऐं करम सां सोने इमाम हुसैन सां मोहब्बत आहे। ऐं दुआ कयो मरण ताईं इहा मोहब्बत क़ाइम ऐं दाइम रहे, इन प्यार ऐं उल्फत सां भरपूर रहूं। अल्लाह असांजे दिल खे दिलबर हुसैन जे अदब सां, मोहब्बत सां, इश्क सां भरियो आहे, भरियल रहे। मुंहिंजो हिकिड़ो पुराणो शेर आहे, असल खां आशिकन जो रहनुमा बर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। असल खां आशिकन जो रहनुमा बर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। जह जो नानो मुस्तफा बाबू अलीउल मुर्तज़ा फातिमा जी जल अमाई भाउ हसनुल मुजतबा। सुभान अल्लाह। जह जो नानो मुस्तफा बाबू अलीउल मुर्तज़ा फातिमा जी जल अमाई भाउ हसनुल मुजतबा। इन्हनि सभिनी जो जानी, इन्हनि सभिनी जो जानी जिया जो हर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिलरुबा दिलबर हुसैन। असल खां
आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दायमा दिल में रहे तो दिलरुबा दिलबर हुसैन। अल्लाह ताला जे महबूब जो नवासो वडी इज्जत ने अजमत वारो 5 शाबान ते दुनिया ते जलवे फरोज थे पियो। हुजूर सहना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजे मस्जिद मुबारक में वाह मस्जिद नबवी जो सुभान अल्लाह जो बख्त वारा भाग वारा खुश नसीब चंगी किस्मत वारा उन मस्जिद में वनी करे सहणे आका ते सलात सलाम जी हाज़िरी भी दींदा आहिनि। रियाजुल जन्नत में नफल पढ़ी पांजी दुनिया ऐं आखिरत सिंगारींदा आहिनि। असाब सफ़ा जे थल्ले ते वेही पांजे करीम रब जो ज़िक्र करे पांजे वीरान अंदर खे आबाद कंदा आहिनि। वा शान वारी मस्जिद जंहिंजो मर्तबो ऐं मान तमाम बुलंद ऐं बाला। मुंहिंजे हबीब सहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मस्जिद शरीफ में तशरीफ फरमा हा। होड़ा सय्यद तय्यब ज़ाहिर ताहिर आबिद साजिद कामिल आमिल हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा के बच्चे जी ॼमण जी कैफियत महसूस थी। महबूबन करीमन के अर्ज़ करे मोकिलियई त मां महसूस कयो आ त मुंहिंजे वजूद में मौजूद बच्चो ॿाहिरि जलवे फरोज़ थियण जी तयारी में आ। हबीबन करीमन जी ज़ात बरकात फरमायो जीअं ॼमे मूंखे ॿुधाइजो का बि ती चुरपुर न कजो। जॾहिं साईं खे अर्ज़ु कयो वियो साईं तशरीफ़ फरमा थिया त पाण पंहिंजी ज़ुबान मुबारक जो पाणी हज़रत इमाम हुसैन जे ज़ुबान ते लॻायूं तार में लगाऊं चप्पन मुबारक ते चप्पर खे चुमियूं ॾिनाऊं प्यार ॾिनाऊं सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाह वजह करीम खां पुछूं त माज़ा सम्मैतहू तो हिन बच्चे जो नालो कहिड़ो रखियो आया सोचियो असीं रखंदा आहियूं वॾनि जा नाला पोइ उन में भली असांजी जिहालत ज़ाहिर थिए पर असां वॾनि जो नालो आहे अदरा तुंहिंजा वॾा अल्लाह कंदो जन्नती हूंदा ख़ुदा उनखे बिश्त में जाइ ॾींदो अल्लाह उन्हनि खे मग़फ़िरत नसीब कंदो पर नालो अहिड़ो रखिजो नालो वठण बि इबादत में शुमार नालो वठण बि अल्लाह खे राज़ी करण में शुमार सैयदना अली मुर्तज़ा अर्ज़ कयो कि बिला मुंहिंजो इरादो आहे त मां हिन जो नालो रखां हज़रत हारून जे बचन वारा नाला जो उन पंहिंजे पुटनि जा नाला रखिया हा उन्हनि मां हिकिड़ो शब्बीर आहे मां हिन जो नालो शब्बीर रखां। इहा अॻी शिकायत सभिनी खां कंदा आहियूं त असांजा सुन्नी अहिड़ा दिलि जा खुलियल ऐं सख़ी आहिनि जो सुभान अल्लाह बि न चवंदा आहिनि इहो बि ख़र्च थी वेंदो बचा थिए सुभान अल्लाह चवण जो गुनाह मोली अवल पंहिंजी ॾिचीअ में विझे पोइ असीं सुभान अल्लाह चऊं अदा भला ईअं ई सही इहो सुभान अल्लाह चवण वारो जेको दर्जो आहे सो रब तव्हांखे ॾे पर तव्हांजे चवण जे करे मन असांखे बि नसीब पाण फरमायूं अली मुर्तज़ा छा नालो सोचियो अथई अर्ज़ कई कि बिला हज़रत हारून जे पुटनि वारो नालो साईं फरमाई था न हिन जो नालो मां मुस्तफ़ा रखां थो हुसैन हुसैन हुस्न खां वरतल हसन बि हुस्न खां वरतल हसन जी माना आहे सुहिणो ऐं हुसैन जी माना आहे सुहिणेड़ो
हिकिड़ो खे चइबो पुट वरी चइबो पुटड़ो भाउ भाइड़ो अधो अधड़ो अम्मा अम्मड़े या जेका तस्वीर इन में कशिश इन में छिका हुसैन जी माना आहे सुहिणेड़ो हज़रत हसन जो ॿियो नंबर भाउ सुभान अल्लाह ख़ातून जन्नत जो ॿियो नंबर पुट अली जुल मुर्तज़ा जो ॿियो नंबर शहज़ादो हज़रत इमाम हुसैन एॾी अज़मत वारो शान वारो वक़ात वारो रफ़त वारो जो जॾहिं ॼाओ आहे नबी पाक जी ज़ात बरकात ॿिनि हथनि में खयो आहे महबूबन जी ज़ात सुहिणे हुसैन जी चपन खे चुमियो आहे ज़ुबान खे चूसो आहे ऐं हुसैन वरी मुस्तफ़ा जे चपन खे चुमियो आहे ऐं ज़ुबान खे ईअं चूसियो आहे त खट मिठड़ो ट्राफी अवां चूसींदा आहियो वात पाणी न कयो मां ॻाल्हि थो कयां जे खट मिठड़े ते वात पाणी थींदो आहे चूसींदा आहियूं त महबूबन करीमन हुसैन खे चुमियूं ॾिनियूं ऐं संदसि चपन खे ज़ुबान खे चूसियो आहे हुसैन वरी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान खे चूसियो आहे उन महल ई हुज़ूर हुसैन खे अहिड़ो ढल कराए छॾियो जो जेसीं ताईं मूं गुनहगार बदकार ॾिठो आहे त इमाम आली मक़ाम करबला जी ख़तरनाक मैदान में बि पंहिंजे लाइ पाणी न घुरियो आहे उन जी दाह न कई आहे छो त महबूबन करीमन ॼमंदे ई खेसि ढल कराए सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जी कुरान पाक जी आयत अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा अल्लाह इरादो थो फरमाए ऐ अहल बैतो तपलीदीअ खे अवां खां परे रखे ऐं अवां खे पाक न पाक बनाए अहिड़ो पाक बनाए जो पाण त पाक हुजो पर जंहिं ते निगाह करम कयो उनखे बि पाक बनाए छॾियो तवज्जो फरमायो अहल बैत ये तमाम वसी माना वारो लफ्ज़ अहल बैत टे क़िस्म आहिनि हिकिड़ा अहल बैत नसब ॿिया अहल बैत सुगना टिया अहल बैत हसब हिकिड़ा हबीबन करीमन जा नसब वारा अहल बैत ॿिया हसब वारा अहल बैत टिया अहल सुगना माना हुज़ूर सोणे सां गॾु गुज़ारण वारियूं संदन घर वारियूं सुन्नी इहो ॾोह कंदो आहे इन जे करे सुन्ननि खे घटि चयो वेंदो आहे रोकियो वेंदो आहे तकलीफ़ ते बंदिश विधी वेंदी आहे जो असीं चवंदा आहियूं त आयत करीम में अहल बैत जो लफ़्ज़ जेको आहे इन में अव्वल हुज़ूर जो घर वारियूं दाख़िल आहिनि सुभान अल्लाह तव्हांजो खुटंदो ई अव्वल हुज़ूर जो घर वारियूं दाख़िल आहिनि छो त आयत शरीफ़ जे मुठ खां जेकर तव्हां पढ़ंदव त हुज़ूर जे घर वारनि सां ख़िताब आहे ही आयत करीम जो हिस्सो आहे उन में अहल बैत जो लफ़्ज़ आयो आहे पहिरियों जेके घर वारियूं आहिनि हुज़ूर जो उहे अहल बैत आहिनि उहे मुंहिंजे हबीब जूं घर वारियूं जे असां तव्हां चवंदा आहियूं अदा हीअ केरु आहे साईं फलाणे जी अहलिया आहे माना उन जी घर वारी आहे त अव्वल हुज़ूर जो घर वारियूं आहिनि अजब थींदो आहे उन्हनि माण्हुनि जो जेके महबूब जे नगनि खे घटि वधि चवंदा मां अव्हां खां पुछां थो हिकिड़ो माण्हू तुंहिंजा हथ चुमे तुंहिंजा पेर चुमे तोखे साईं साईं करे पर जे तुंहिंजे नग खे बुरो चए त तुंहिंजी ख़ैरत क़बूल कंदी ॻाल्हायो ॻाल्हायो
तो जी खैर त कबूल कदी तो मुझे न कखे घट वध चवे ए मुझा हाथ पेर तो चुमे त केड़ी कम जा अव्वल असा का के ॾिसणो आ तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत में अव्वल महबूबन करीमन जो घर वाई सुभान अल्लाह ऐ सुन्नियो ही अवाखे शरफ हासिल अवाखे मर्तबो ईमान हासिल अवाखे शौकत शान हासिल जो अवाजे दिल में हुजूर सोने जे नगन जी इज्जत घर वारन जी इज्जत जन के अल्लाह ताला मोमिन जो मारू करे सजो उन्हें पांजे अमरन जी इज्जत जेके महबूब सोने जो कुर्ब में रहियो करीब रहियो हुजूर जी सोहबत में रहियो है हुजूर जी खिदमत में रहियो है हुजूर जी गुलामी में सोने नबी पाक जा आशिको अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुम अर्रिज्स अहलल बैत ओ महबूब जा अहल बैतो अल्लाह इरादो तो फरमाए तवा खा पलीती के परे रखे पलीती तवा के वेझी न तो वरी अहल बैत के सुल्फे ते हेराई शराब ते हेराई बद किरदारी ते हेराई मुझा अदाई न कर तो अहल बैत जी खैर खाई न थो करी तो उनन जे नुकसान में आही उनन जे नऊज बिल्लाह ताला इज्जत गिराण में आही सुन्नी आही त पंहिंजे महबूब जे बचरन जा हथ बि चुम कदमन जे चुमण जो मौक़ो मिले त सजदे जी कैफियत में न हुआ मौक़ो मिले त कदम भली चुम पर बेहतरीन शया त उन्हनि जे नक्शे कदम ते हली हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजे खादगान ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह जो मशहूर मारूफ शेरा ये ख्वाजा अजमेरी पक्को सुन्नी ऐं वॾो कामिल वली हो जो बुजुर्ग लिखवा त 90 लख काफिरन के कलम पढ़ायो घरन क्या था राजा जवाब रो छाई मामूली गाल एने मकाम वारो जो जगह है पीरन जे पीर मुर्शिद मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर अगर जे अक्सीर महबूब सुबहानी शहबाज़ लामकानी सैयदना मुर्शिदना अल हजरत शेख अब्दुल कादिर जीलानी कुद्दस सिर्रहु नूरानी मिंबर ते तशरीफ रखंदी कदम मथे खणी फरमायो हो त ही मुंहिंजो कदम हर वली जे कंध ते आ त ख्वाजा अजमेरी चयो के बला कंध ते छो तो जो कदम मुझे अखन ते आ अखन ते इन जे करे जो अखन जे साम्हूं ईंदो त कदम जो दीदार थी पवंदो कदम के चुमण जो मौक़ो वो ख्वाजा अजमेरी जो सुभान अल्लाह उन जे शहर थे असाजा मुखालिफ भी लिखंदा हन कब्रन फरमाया तो शाहस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन हुसैन शाह हुसैन बादशाह जेकन को चवे तो बादशाही किथे मिली हुयस मां चवंदो हां दुनिया जा सदर दुनिया जा बादशाह अहां जे जिस्म जा हाकिम हुसैन साजे दिलन ते हुकूमत करे रहो बेशक शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन दीन हुसैन दीन जी पनाह हुसैन सरदार जान कुर्बान पे ध्यान न चाहिए वाह जो दादो जा दोस्त थकल पिया नजर मां मस्जिद में हूंदी
खुदा के हाज़िर नाज़िर जान दे दिल्ली ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मौली साहब जन मूंखे दावत ॾेई घुरायो मां आयुसि न त मौली साहब जे खिताब मूंखे एॾो पियो मज़ो ॾिनो जो मूं चयो त तकरीर ई पाण कनि मूंखे ॿुधण जो शरफ़ आहे केॾी सुहिणी सम्झाणी केॾियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं ऐं हक़ीक़त बि आहे त तव्हां गूंगा ॿोड़ा थी न विहो कार न ॾिबी लठ न हणबी धक न हणबो कचा लफ़्ज़ न चइबा पर पंहिंजे अक़ीदे जे तइलीम हासिल करण जे लाइ तरबियत हासिल करण जे लाइ सिखत हासिल करण जे लाइ अव्हां उलमाए किराम सां साथ ॾियो अहिड़ियुनि तनज़ीमुनि सां भरपूर ताउन कयो पंहिंजे पुटनि पोटनि खे मोकिले ॾियो उहे अल्लाह जे महबूब जा सचा उम्मती आहिनि उन्हनि खे बि ख़ुदा कलमो क़ुर नसीब कयो आहे या तंज़ीम जी रुॻी दादू शहर ताईं महदूद न रहे या पूरे ज़िले ताईं वञे बल्कि वधंदे वधंदे सॼी सिंध में पखिड़िजी वञे जिते किथे मोहम्मद आका जो ग़ुलामनि जो बोल बाला तो खे ढंगु ईंदो आहे कहिड़ो अञा मां यहाँ फ़क़ीर माण्हू पेट जो पूॼारी असी बाबा दरवेश माण्हू असांजो कंहिंमें न वञे या वॾी मकर जी ॻाल्हि आहे वॾो धोखो आहे वॾी ठगी आहे इएं चई हराम खाइण वारो हराम खोर मदीने जे घोट खे कहिड़ो मुंहुं ॾेखारे फ़क़ीरी छा आहे पैसा लुटनि माण्हुनि जा जेब कतरनि माण्हुनि जे बचनि में भुरियूं निगाहूं खणी निहारणु माण्हुनि जे अंदरूनी खपासतनि में अंदरूनी तौर दाख़िल थी खपासती ज़हन खे हलाइणु ख़ुदा जा माना या फ़क़ीरी नाहे हज़रत ख़्वाजा अजमेर रहमतुल्लाह अलैह ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह सही माना में साहिब फ़क़्र हो जंहिं हिकु न ॿ न 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ायो उन्होंने सिर्फ कलमू न पढ़ियो होंदो उन्होंने कुरान भी पढ़ियो होंदो उन्होंने हदीस पढ़ी होंदी उन्होंने तहज्जुद पढ़ियो होंदो उन्होंने जिक्र कयो होंदो उन्होंने कुरान करीम जो लोहियो ॾिनियो होंदो उन्होंने मुहम्मदी फैज़ जो चर्चो आम ऐं जाम असांखे हाणे मकर अची वरी तही फुटाईंदो न अता मौली अब्दुल वहीद को ही गालियों करे हाजी साहब इतनी सो ही गालियों करे फलाणो सफ़ा दरवेश थई एनो खामोश पीना न कंहिंखे नमाज जो चई न रोज़े जो चई न कुरान जो चई वॾो हराम खोर कुछ ही कोन थो माल मिले माल बचे ऐं ही वेही नचे खुदा जा बार अखियूं पटियो अखियूं खोलियो अंदर सां ॻाल्हि हीअं सां हंडायो त सुहिणे इमाम आली मक़ाम हुसैन ला ख़्वाजा अजमेरी छा चई वियो आहे ऐं हक़ीक़त बि आहे शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन हुसैन शाह बादशाह दीनस्त हुसैन दीन पनास्त हुसैन हुसैन दीना ऐं दीन जी पनाह सरदाद जान कुर्बान कया नदाद दस्त दर दस्त यजीद आजा हाया न पकड़ो सुभान अल्लाह सरदार जान कुर्बान के नदाद दस्त दर दस्त यजीद पर यजीद जे हथ में हथ न ॾिनई छा यजीद जो हथ धोतर को न उठा तो वक्त जो हुक्मरान हो उन्होंने साबुण की कमी खुशबू की कमी न पर हुसैन पाक फरमायो त हिन जो हथ ज़ालिमाना कारवायूं थो करे हिन जो हथ ज़िना में थो वञे हिन जो हथ शराब में थो वञे हिन जो हथ नाहक खून थो कराए अहिड़े खबीस जे हथ में मां मुहम्मद आका जे बजरे जो हथ नहीं
सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकसद खे उन जे गर्ज खे उन जे वजह खे हुसैन सुञातो हो। असां जे नाने करीम बातिल सां वास्तो न रखियो, गलत कमनि सां वास्तो न रखियो, बुराइनि खां पाण पंहिंजी उम्मत खे रोकियो। मां छो न पंहिंजे नाने करीम जे रस्ते ते हली ऐं दुनिया खे तरस ॾेई वञा त मां निजो मुहम्मद करीम जो ख़ालिस बच्चो आहियां। तो जीअं मुंहिंजे नाने दीन जी परवरिश कई आहे तीअं मां बि शहीद थियण ताईं दीन खे जपियो। जाओ नबी साईं आया, चुम्यऊं, लिब मुबारक लगायूं, हुसैन सां कन में आहिस्ते आहिस्ते ॻाल्हायूं। छा ॻाल्हायूं? ये मख्फी ॻाल्हि कन लिखियो आहे तो हुसैन के कन में फरमायो बच्चा मुझे हिन ज़बान जो कदर कजा, मुझे हिन ज़बान लगाण जी कीमत वडी आ। जान जो सौदो करणो पवे त करे ॾिजा, घबरा जान हट जान क़यामत दिहाड़े मुहम्मद करीम नाने सां मरकंदे मुरकंदे हलंदे। तॾहिं मुझे महबूब फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन नुस्बतुम मिनल असबात, हुसैन मुँह माही माँ हुसैन माँ आया, हुसैन लोहिटन में शानदार लोहिटो। आवाज़ सां सभई चओ, हथ मथे खणी चओ, सोने नबी जा उम्मतियो, दिलबर हुसैन जा दीवानो, हजरत हुसैन जा परवानो, मस्तानो, मुहिब्बो, इमाम आली मकाम जाओ, सैयदा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा हबीबन करीमन के मुबारक तेरी बाबा अम्मा के मुबारक अम्मा मुबारक तोखे ऐं अलीयुल मुर्तज़ा खे जहिड़ो पीर तेरी मां तेरो नानू त तेरो ई वरी हज़रत हुसैन शानदार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन मदीने में रहो, यमन खां वठी मदीने में रहो, यमन खां वठी नाने करीम सां हुज्जतूं हलंदो हो, अंगल कंदो हो। कबीरे हुजूर सोने जी खिदमत में आयो, नाना करीम मूंखे उठ वठी ॾे। अव्हांखे ख़बर आहे त नबी साईं जॾहिं दुनिया तां वफ़ात कई, रहलत कई, ज़ाहिरी तरह बुरको मटायो त हुसैन जी उमिरि घणी ख़बर अथव पर ॻाल्हायो नथा। 6 साल ऐं कुझु महीना जाॻो पिया, 6 साल ऐं कुझु महीना जे उमिरि वारो नंढड़ो वॾे उठ ते कीअं रहंदो। नाना करीम उठ वठी ॾियो, फरमा छाला ॿियनि जा छोकिरा उठनि खे मदीने में सवार थी डोड़ाई, मां बि उठ खे डोड़ाया। साईं फरमाए था तव्हां नंढा आहियो, अव्हांजी उमिरि नंढी आहे, उठ ते विहण जी बजाय अव्हांखे उठ खां बि भली सवारी थो ॾियां। अव्हांखे मां पंहिंजे पाक कंध ते थो विहारियां, अव्हांजा पेर पंहिंजे सीने ते थो लटकायां, या उठ खे हलाईंदड़ इड़ियूं हणंदो आहे,
ये तहां मुझे सीने ते पांजा पैर मुबारक हलाइंदा रहो मां अहां जी खिदमत में अर्ज कया मुझा प्यारा भा मुझा सोहना हबीब जा उम्मती छा मुआमलो छा राजा असी तो भी कोन था कही त नबियन जो भी नबिया काना तो आका है हुजूर सोरे इमाम हुसैन के कंध ते विहारियो ऐ बई पैर हेठ लटकाए हलाए जो महबूब फरमाए था तुझो अंगल मुंह पूरो कयो तू वरी मुझो हुक्म पूरो कर कहरो तू पैर हलाइंदो वन मां चवंदो वञा या अल्लाह मुझे उम्मत के बख्श फरमा हुसैन तू वरी आमीन 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 चवंदो एड़े सोने जानी है न मनाई बेशक आया गालायो मां जा मौली साहब ने की सुठी शुरुआत कई सुभान अल्लाह ऐ यकीन था कयूं तवा दादू शरीफ वारा मुझे महबूब जा प्यारा उम्मती आशिक रसूल आयो अवा पंजे तौर ते भी सोने इमाम हुसैन जी विलादत की खुशी मल्हायो उन जी आमद जो जिक्र कयो उन जी आमद जो बयान कयो उन जो सिर मुबारक छाले हो कई छेड़ियो हो उनने तवज्जो रखो पांजे बच्चन के पियो दर्स जो ऐ पांजे घर में नगन के न्यारन के मासर पुफन के सैयदा फातिमा ज़हरा वारी जिंदगी बुधायो उन्हनि खे चाहो अवां खे भी क़यामत ते दिहाड़े खातूनी जन्नत जे पाक चादर जी छाव नसीब थे थी इंशाअल्लाह पर अम्मा जे रस्ते ते हली सुभान अल्लाह आला हज़रत सोने जो शेर ज़हन में जियो फरमाया तो सैयदा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा ज़ाहिरा तय्यबा ताहिरा यानी खातून जन्नत पहला सलाम मुस्तफा जाने रहमत पहला सलाम शमए बज़ में हिदायत पहला सलाम सलाम पेश कयो थई वहां जो मोहब्बत में अकीदत इजहार कयो थई मां परे निकतो हां पर मोटी थो जा पांजे मकसद पे तो कुरान पाक में आए सबर जे अल्फाज हन इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुम अर्रिज्स अहलल बैत ए महबूब जा अहल बैत अल्लाह इरादो तो फरमाए त अहां का पलीदी के परे करे छडे पलीदी ता के वेझी न अचे सुभान अल्लाह अल्लाह जो इरादो सुभान अल्लाह जह कमला थींदो उन में देर थींदी आ अल्लाह फरमाए तो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून मुझो अमर किया जने मां कहीं शे जो इरादो फरमाए दो हां चवंदो हां थी त थी पवंदिया सुभान अल्लाह थी पवंदिया मां अहल बैत के पाक रखण जो इरादो कयो आ यकीनन खुदा जो इरादो नाकाम ना है कामयाब आ जने आयत करीम नाज़िल थी है हेदे में हारियो सुभान अल्लाह उम्मुल मोमिनीन सय्यदा उम्मे सलमा फरमायो तो नबी सोने हजरत खातून जन्नत के सद कयो हजरत अली के सद कयो हजरत हसन के सद कयो हजरत हुसैन के सद कयो संदन पाक चादर जेका खेने वेहल हुई उनके मथे मुबारक तपाए ऐ चईनी हस्तन के पांजे चादर जे हेठा आणी ऐ दुआ फरमायाऊं अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फतहिरहुम ततहीरा ए मुझा रब्बी मुझा अहल बैत इन्हन की पाकन पाक बना सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जे करे असा के दुख थींदो
दर्द थींदो त मुस्तफा जा बचड़ो तवा के अल्लाह जी कुरान जी साबितीअ सां नबी सुहणे जी अहल बेत हुजण जे शरफ सां अवा के पंहिंजे वजूद ते नज़र करणो खपे त असां में गंदगी न हुजे असीं शराब खे वेझा न हुजूं असीं नशण खे वेझा न हुजूं असीं ग़लत कमनि खे वेझा न हुजूं असीं ज़िना खे वेझा न हुजूं असीं बदकिरदारीअ खे वेझा न हुजूं जो ख़ुदा अव्हां जे पाक हुजण जो ऐलान पियो करे तो उन ऐलान जो कदर उन ऐलान जो कदर उन महबूब आका जा उम्मतियो सूरे रसूलुल्लाह जा आशिको उन हुसैन जो सुभान अल्लाह के महबूबन करीमन पांजी कंध ते विहार सुभान अल्लाह कदम हलाए हुजूर पांजे उम्मत जी माफी पा घुरन ए हुसैन आमीन पियो चई मां चा तो दुआ मुस्तफा जी हुजे आमीन हुसैन जी हुजे सुभान अल्लाह अच्छा तो भरे दुआ कबूल आहे या न काठा कदल है पर तो के रे दूंगा ने बुधायू ना तो चा देखो साला दुआ नबी से घुरिया अच्छा जी नमाज साजो रो वरी उपति माना वठंदो वो अदा जेको तुझी शफात थो करे वो खुद नमाज छो थो पढ़े सुभान अल्लाह जेको तुझे छडार ला थो करे वो छो थो एतरे कदर नमाज में बीहे जो पाक कदम सुजी था पवन चीर जी था पवन मोमिन जी मां सैयदा आयशा सिद्दीका चेती सुना इंदी इबादत में तकलीफ छो था कयो अमा त पाक आयो खुदा के मग़फ़िरत अता करे छड़िया पान फरमाई त आयशा मां बेकदर नबी ना आया बेकदर मानो ना आया जे अल्लाह मुझे एतरी मेहरबानी कया मां जो शुक्र थो अदा कया उन जे शुक्र जे करे थो इबादत कया वो राजी रहे ए ये न चवे त मुझे महबूब मुझे नेमत जो कदर न कयो सुभान अल्लाह इमाम आली मकाम सैयदना हुसैन जाओ तेरे शहर में मदीने तो राजा चल खुदा सा तवाखे मदीने पाक जी हाज़री नसीब मुझे ला दुआ कर अल्लाह मुझे तंदुरुस्ती दे मुझे जेके जिस्मानी आर्जा हैं खुदा उन्हनि खां शिफाए का मिले ऐं खुदा करे महबूबन जे पाक जारी पाक सामू भी अदब सां अर्ज कया अरे सलात सलाम पढ़ा दिलबर जे पाक जारी के जुमर जो मौको मिले जुमी वठा जे न मिले त बेदबी न कया टे कदम परे भी ऐं मज़ार पर अनवार जी ज़ात सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात बरकत जो प्यारो सो इमाम हुसैन नटे हो दिखाई दाद लोआ लाड लोआ प्यारो महबूबन करीमन जो मशहूर वाक़ियो हुजूर सोना नमाज़म प्या पढ़ सुभान अल्लाह हुसैन सोनो अची मथा पाक पुठिए ती चढ़ी नबी करीम जे पाक कंध में भाकुर थो सुभान अल्लाह थोरो तो क्या गाल घट दी नजर अचे तो क्या गाल मज़ो न थी दे हुसैन पाक पुठिए ती सारा हुजूर सोना सजदे में सुभान अल्लाह वरी मथे था उथन तो हुसैन पाक की वठी लाहे हेठ था विहारे वरी जने रुकू खां मथे था अचन तो वरी हुसैन के खनन था सजदे में अचन था तो हेठ था लाहे विहारी ने ये नमाज पई हले ऐं हुसैन जो नाज सुभान अल्लाह इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है
इस नवासे पर मोहम्मद मुस्तफ़ा को नाज है, इनकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है। सजदे तो सबने किए इनका नया अंदाज है, इसने वो सजदा किया जिस पर खुद खुदा को नाज है। जैकी नवरन उनकी चाओ तोखे महबूबी को थो बणे, छो त नबी जे नक जी तो वट इज्जत ना है त बाकी तुझी नबी सां कहिड़ी मोहब्बत आहे। मुस्तफ़ा जे अहलिया खुसूसन हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा सां मोहब्बत रखो, उन जो अदब रखो, उन जी तज़ीम कयो। उन जा दरवेश तोते मोते थोड़ा हिक भेरे साईं वेठा हा, कंहिं सोच में हा। अम्मा आयशा पुछे थी महबूब कहिड़ी सोच में आयो? फरमायो उम्मत जी सोच में। आजा ॻाल्हा कि भला उम्मत जी सोच कहिड़ी आहे? छॾाण जे सोच में चई सोना मां अर्ज़ु कयां, ॿुधो त अर्ज़ु कयां। फरमाए था हा कि भला अल्लाह ताला कुरान में फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिनन खे संदन साह खां वधीक वेझो असी चवंदा आहियूं त असांजो महबूब हाज़िर ऐं नाज़िर। तव्हां बि चई ॿुधायो मञो था त चओ नथा मञो त ज़ोर कोन्हे। हाज़िर राजा जो हाज़िर त वरी चाचे वारा चवंदी ॾेखार किथे आहे? हाज़िर आहे त ॾेखार। चई सादा हाणे ॻाल्हि ॿुध, हलवे खाइण लाइ बि मुहांडा खपनि। ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो ॿुधो न, हलवे खाइण लाइ मुहांडा खपनि। नबी सने जे ॾिसण लाइ बि निगाहूं खपनि। महबूब जे ॾिसण लाइ बि निगाहूं खपनि। सुना है रहते हैं आका फकत मदीना में, चंदन मदीना में फकत असांजो ईमान त महबूब मदीने में आहे, पर फकत वारे लफ़्ज़ सां असांजो इख़्तिलाफ़। सिर्फ़ मदीने में न, ॿी जाइ ते किथे सुना है रहते हैं आका फकत मदीना में, गलत है फकत जो गलत रहते हैं वो आशिकों के सीना में। फकत नचो हासिर ऐं नाज़िर आहे। हासिर जी माना छा आहे? हासिर जी माना आहे जिते तसर्रुफ करे सघे। तव्हां खां ॿाहिरां केरु पुछे त मौलाना अब्दुल वहीद मस्जिद में हाज़िर आहे, तव्हां छा चवंदव? ॻाल्हायो न। हू चए थो न पुट बि किथे आहे, छा चवंदेसि? हासिर जी माना आहे तसर्रुफ करे सघे। मोदी साहब जन इते वेठा आहिनि पर हुन कुंड में बि पुॼी सघनि था, वञी सघनि था, खणी सघनि था, ॾेई सघनि था। जेको जिते तसर्रुफ करे सघे थो उहो उते हाज़िर आहे। नाज़िर जी माना ॾिसंदड़ असांजो महबूब कुंभ जे खिदरा जे छांव में रहंदे पूरी कायनात में जिते बि घुरे हथ पुॼाए
कम करे सघे थो खणी सघे थो ॾेई सघे थो वॾे सघे थो उथी सघे थो ॾिसी सघे थो ॿुधी सघे थो हाज़िर जी माना तसरफ करण वारो नाज़िर जी माना ॾिसंदड़ पाण फरमाए त इन्नल्लाह रफ़अ लिय दुनिया वमा हुव काइनुन फीहा इला यौमिल क़ियामह कअन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़िही क़यामत जो कुछ थियणो आहे या हींअर जेको काइनात में आहे ओ सभना मोहम्मद अरबी ईअं पियो ॾिसां ओ क़यामत थियण वारा बे हर शइ मां ईअं पियो ॾिसां ॼण पंहिंजे हथ जे तरीक़े खे ॾिसी रहियो जो सुभान अल्लाह अञा चओ खुदा तुंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो आहे पर अल्लाह करे त उॾे ई न लॻे छो त माण्हू अॼु वॾा क़ाबिल पहिरीं तोखे भाकर पाए कंध खां मोकल ॾींदे यार हल चांहि था तूं होटल ते अच तूं शौक़ीन मुड़ुस चांहि यार घणे थी मिले होटल ते 30 रुपया साल में चोरी ये खास चाह घुराइंदे त 50 जो नोट ये रहा सही था जो आहे ये न चांहि हल यार माण्हू अहिड़ो आहे भाऊ मूंखे ज़ोरे वठी चांहि यारी होटल ते भाकुर पाए विहारी पोइ आहिस्ते आहिस्ते करे तुंहिंजा कन भरींदा वरी ॿिए पंहिंजी हिकिड़े शागिर्द खे या दोस्त खे वठी चांहि पी वरी उहो छेड़ींदो मुड़ुस ॿियो ख़बर नबी सही हाज़िर नाज़िर था चवनि तव्हां छा था चओ चए त असांखे एतिराज़ कहिड़ो आहे जी हाज़िरात ॾेखारियो हाज़िरात आयो बाक़ी ॻाल्हि सही थो करे हिकिड़े ॾींहुं हा पटी पढ़ाईंदी ॿिए ॾींहुं ॿी टे ॾींहुं टी पोइ अबो सुन्नी ॾाढो सुन्नी पर ॾाढो सुन्नी तूं वरी विचां वञी थी ने टी मुनी ओ अदरा हलवे खाण लाइ मुहांडा खपनि मदीने जे घोट खे ॾिसण लाइ बि दिलि जो दीदू खुलियलो हुजनि अंदर जो अखियूं खुलियलो हुजनि पोइ रही वेंदा तॾहिं दरनि ते विहण वारे सोने शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो अखियूं है ही धार भिटाई छा फरमायो तो अखियूं है ही धार जैसा पसी पिरिय खे ॾे की न निहार सजन दी सारा घणो एजाज शिरकत का कायल नहीं इश्क में भाई वारो न थींदो आहे इश्क एजाज शिरकत का कायल नहीं या ज़माने का बन या मोहम्मद का बन इश्क एजाज शिरकत का कायल नहीं इश्क एजाज शिरकत का कायल नहीं या ज़माने का बन या मोहम्मद का बन सुभान अल्लाह चल भला तू देखे देख से भी ॾाढा पढ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जे हबीब जो घर वारे मोमिन जो मायरूं पहिरियां अहल बेत आहिनि छो त हुज़ूर जा बचड़ा ख़ातूने जन्नत जहिड़ी न्याणी बि उन्हनि मायरनि मां आई आहे हज़रत खदीजतुल कुबरा पहिरीं कुंवारा मुस्तफ़ा करीम साईं खे उन मंझां 4 न्याणियूं घणियूं 4 इहो अक़ीदो रखो
त महबूब जो असली निजो औलाद खालिस औलाद अगुजायूं न दे मुर्समा खदीजा जो धेरों न मोहम्मद हबीब अम्मा के 4 न्यायों जायूं हो ब पुत्र जावा हिकिड़ो पुट वरी मदीना मुनव्वरा में मारिया के बितीह मां जाओ हो उन्हें के मदीने पाक में ही रखियो वियो हो ही जन्नतुल मुअल्ला मक्के में रखियल है अम्मा खदीजतुल कुबरा मक्के में रखियल है मुझे हबीब जा आशिको मोहम्मद आका जो घर वारियूं असां तो जो मायरूं आहिन नबी जा नग आहिन खातून जन्नत बो न माल जो औलाद खदीजतुल कुबरा जी शहजादी सय्यद ज़ैनब बो जी न्याणी रुकिया बो जी न्याणी उम्मे कलसूम बो जी न्याणी कुरान करीम में बनात जमा जो लफ्ज़ बैठो हदीसन मां साबित पहचन परावन के किताबन में लिखो पियो त मदीने वाले घोट जो 4 न्यायूं 3 पुत्र ब पुत्र मके में जावा अम्मा खदीजा मां हिकिड़ो मारिया तुर्कीअ मां जा हो नबी पाक जो सारो रसूल ऐं सभई नंग असां जे अखियुनि जो नूर तोखे ख़बर ही काने त कंहिंजी गिला थी तोखे ख़बर ही काने त कंहिंखे खटो थिए थो वञे पंहिंजो ज़हन साफ़ रख अक़ीदो साफ़ रख ईमान कामिल रख अल्लाह ताला जे ज़ात बरकात जे हबीब जी घरवारी हज़रत खदीजतुल कुबरा मां 4 न्याणियूं जायूं हो नंढी सय्यदा फातिमा ज़हरा आहे उन जो निकाह सय्यदना अली मुर्तज़ा थियो मदीने वारे जी ज़ात बरकात जी न्याणी जॾहिं शादीअ जे क़ाबिल थी तॾहिं केतिरनि पैसा खयां त असांजो संघुरो महबूबन फरमायो त हिन मुंहिंजे न्याणीअ जी शादी अली मुर्तज़ा सां कराईंदुसि छो त जिब्रील मूंखे रब करीम जो इहो पैगाम ॾेई वियो निकाह थियो मामा खां पुछां थो दुहिल वॼाइण वारा कहिड़ा शरना वॼाइण वारा लाॾा कंहिं चया गीच मां चवां थो माफ़ कजो यार बेकुल आहियां पोढ़ो दिमाग़ मुंहिंजो कमु कोन थो करे पर जॾहिं न तूं औरत जे चवण ते लॻी थो त ॿुॾी मर न एतिरो त चईसि त तूं जेको किरदार थी अदा करी उहो न मोहम्मद करीम जे घर वारनि कयो न मुस्तफ़ा जे खातून जन्नत शहज़ादी कयो न इमाम ज़ैनुल आबिदीन जे घर में थियो न इमाम मोहम्मद बाक़िर जैफर सादिक जे घर में थियो किथां थी आणी हे टप ऐं कुंड जो मूंखे ख्वाह थी करी मुंहिंजे मुड़ुस जी लॻ बि न थी रही न क़ुरान जी न हदीस तेरी हुज्जत हलंदी अल्लाह तोखे अकुल ॾे अल्लाह तोखे समझ ॾे अल्लाह तुंहिंजे दिल में दीन जो दर्द पैदा करे मुंहिंजे महबूब जे घर वारनि जो अदब कबो नंगनि जो अदब कबो न्याणियुनि जो अदब कबो पुटनि जो अदब कबो क़यामत अचण वारे आले रसूल जो सुन्नत जमात अदब कदी 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 ऐं अल्लाह ॾिसे पियो असांजे दिलनि में आले रसूल सां केतिरी मोहबत आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ इन शान वारे घर जी इन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तो अजमत कुरान में पढ़ आले रसूल वधंदो रहंदो क़यामत आई नबी सजा पुत्रा जन जहान छॾे विया त काफ़िरनि जो अॻुवान अबू जहल ॿिए काफ़िर खे ॾिठो त हिकु असहाबी सां ॻाल्हाए छो ॻाल्हाईंदे सां तूं मुस्लमान थी छा
तो नबी के मनी तो छा जी यार कोई चरियो ही मुखे पे चई नबी सही नाले जी नज़ुला त अद तराव न जो नसली कोने पुत्री कोन बचो आ पाण जो रींदो त जिक्री कोन रहंदो उन जी गाल छो तो करी अल्लाह ताला फरमाए इन्ना आतईना कल कौसर अभी बही क्या था जवान नबी जो औलाद कोने मो तो महबूब के तमाम घणो नस्ल दिनो इन्ना आतईना चोटी कोलहन अल कौसर जी लफ्ज़ दिया चोटी कोल मखदूम दाश मठत भी लिखा है हिकड़ो कोला आले रसूल हबीब असा तो तमाम घणो औलाद दिनो फसल्ले ले रब्बिक पोजरे मु तोखे घणो कुछ दिनो त मु अल्लाह जी शुक्राने तोर नमाज पढ़ वन हर कुर्बानी कर इन शानक हुवल अबतर तू बे पीढ़ो नाही तू बे नस्ल नाही तोखे न मञण वारो बे बुनियाद उन जो दुनिया ते बुनियाद रहंदो ई को इमाम हुसैन सुनो सुहणीड़ो कई अंकल कंदो हो पंहिंजे नाने सां हिक भेरे हज़रत हसन हुसैन ॿई घरां निकिरी विया अम्मा खातून जन्नत बेपर्दगी न कई ॿाहिरि न निकिती त मुंहिंजा बच्चा केॾे विया शेर ख़ुदा सुहिणो बे कम ते हो या घर न हो हुजूर घर आया फातिमा ज़हरा जी बाबा मुझे दिल जा गुल किथे रेहानदार खुशबूदार गुल नबी सी खातून जन्नत जी पाक मथे की चुमंदा बहा सुंघंदा बहा के बरा चुमो था न्याणिया सुंघो छो था फरमाइंदा त ये मुझी न्याणी जन्नत जी मुश्क मां ठहल इन के सुंघण में मुखे जन्नत जी सुरहान औरत के माहवारी रत इंदो आ पर खातून जन्नत इन का पाक हुई ॾाढा चओ सुभान अल्लाह बीमार ॾाढा चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह पाक साफ को माहवारी का पाक छो तो माहवारी जे दौरान औरत के नमाज न पढ़नी आ रोजो न रखणो आ रब जो खातून जन्नत के माहवारी अचई न हुन जी नमाज कला थे न रोजो छा मकाम छा शान हजरत हुसैन मदीने में आओ मदीने में रहो मदीने में पल्यो मदीने में नंढो थी वडो थियो मदीने में जवान थियो जन शादी जे लायक थियो ओ अमीर उमर के न मञण वारो मुखे बुधाओ त हजरत अली जी शादी ओहा कुआर जमा मोहम्मद नाले पुत्र जाओ हनफिया कबीले जी बीबी साहबा उन की शादी कह कराई अली सा वह अबू बकर सिद्दीक कराई हसन हुसैन जो शादियों ईरानी बादशाह जे न्याणन सा अमीर उमर करायो हो वो खिदमत ओहे कर कारियो उनन खे केड़ो ही सहन अल्लाह जा प्यारा बान हो हजरत इमाम हुसैन मदीने में जाओ मदीने में नंढो थी वडो थियो मदीने में जवान थियो मदीने में शादी थी चो सुभान अल्लाह मदीनो से मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया मदीने पाक में घड़ियों गुजारन खुश नसीबिया खनी नैनन के नील में दे निहारन खुश नसीबिया नबी सोने जी
साए रोज़े दे निहारन पे इबादत आज काबे दे निहारन इबादत छो त हु काबतुल्लाह है हिते काबे जो भी काबू मुहम्मदुर रसूल आला हज़रत कुर्बान सुभान अल्लाह तो हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो काबा तो देख चुके काबे का काबा देखो सोने नबी की ज़ात सुभान अल्लाह रोज़े अतहर में चाहे पाक मिट्टी थी आरामिया है सुभान अल्लाह सभई उलमा वींदे ते बंदी उलमा जागवान लिखी विया ते जे पाक मिट्टी थी मुस्तफा आरामिया ओहा मिट्टी मस्जिद खां भलिया बेतुल्लाह खां बि भलिया पर आसमान ते मलाइका हज़रत जिब्रील जिना कुरान पाक खणी अचे रखियो हो उन बेतुल पर आसमान जगो बेत उन खां भलिया सते आसमान ते बेतुल मामूर उन खां भलिया बेतुल खां त भलिया पर अर्शे अजीम खां बि भलिया मिट्टी ते मदीने वारो आरामिया उन मिट्टी जो एतिरो शान आ तो मुझे महबूब जे पाक जिस्म जो छा शान अल्लाह ताजी सुभान अल्लाह कबूल करे नबी साईं जी सुन्नत ते अमल कयो अकीदे में कट्टर सुन्नी रहो अल्लाह ताला के खैरत दिनी अकीदे जे खैरत में मजबूत रहो दुनिया में कमकार सा मानो गैर मुसलमान सा मिले तो मुसलमान सरायण वारो जे बेअतवा त दिली मोहब्बत न रख दिल जो दोस्त न बना कल्ब जो करंट न सा न लगा ज़माने जा कम कारोबार वापार मानो हिंदुस्तान करे पियो उहा जुदा शे पर दिल के दी दिल थी चवे रुगी दिल भर जो दीदार कजे प्यार जो ही हकदार आहे न सा प्यार कजे दिल थी चवे रुगी दिल भर जो दीदार कजे प्यार जो ही हकदार आहे न सा प्यार कजे दुख सुख में ही सोनल सदरा नींदो प्याच नदाही गुनाहगारन के कदीदो अहली जानिब छो न जान नसार कजे प्यार जो ही हकदार है न सा प्यार कजे दिल थी चवे रुगी दिल पर जो दिल थी चवे रुगी दिल पर जो दिल थी चवे मिठे मतनी जो दीदार कजे प्यार जो ही हकदार है न सा प्यार कजे बुनियादी अकीदो तन कायनात के पैदा करने वालो अल्लाह आजा चो जोड़े जोड़ जहान जी वाह सोना अब्दुल लतीफ जोड़े जोड़ जहान जी पान कई परवार पंहिंजो शान ज़ाहिर कई अव्वल कंहिंखे वजूद ने हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुही सहाबन सथ में सहाबन में सुही तो दुश्मन हाथ रहे छा तो चवई फिटाई मोरा
सोहे सहाबन सथ में सहाबन में सोहे तो छोद परवाना मस्ताना दीवाना जान सारा सोहे सहाबन सथ में बज मस्जिद मणियादार चार चना चौधार हो वाहे का हबीब सी जे सिंधी अदबी बोर्ड में कम था या इन इदारनि में उहे पंहिंजो था ज़हन हलाई फिटाई जे शेरन के कटे सटे ड्राहे छाजे तहकीक असांजी अरे तहकीक तुंहिंजी किथां जी तो फिटाई दौर में हुई तो भिटाई था मुलाकात कई तो भिटाई जी ज़ुबान में इहो ॿुधो जेको पोइ वधाए वियो अदीब आहियूं न बाबा अदीब आहियूं मां चवां थो लिखण पढ़ण जो अदीब आहीं पर ख़ुदा करे त मुहम्मद घोट जे लाइ अदीब थी आका जो अदब करी सहाबन जो अदब करी मोमिनन जे मारन जो अदब करी नबीअ जे सहरन ऐं न्याणनि जो अदब करी आका जे ग़ुलामन जो ग़ुलाम जे तमाम बेटाई साहब जी बोली त ॾिसो गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम सब्र जी शमशीर सा कर कीने के कतलाम तना का तो जो नाम लिख जे लाहौदन में अब सब सुन्नी हैं तुम सुन्नी आई पर सुस्त सुन्नी बाबा ना फकीर मानो पिन्नी तो है फकीर मानो किथा फकीर आनी थी तो के फकीरी वधी के खाजा अजमेरी थी माच करे वही रहे हा छो 90 लख काफरन के कलमू पढ़ाई जन कलमू पढ़ो वही नमाज भी सिखा होंदा रोजा भी सिखा होंदा कुरान भी पढ़ा होंदा जिक्र भी कमायो होंदो मोहब्बत जा मैदान मल्हाया होंदो तू छाजी फकीरिया फकीरी तरह जो तुझा कई हथ शरीयत मुतहरा में हुजन कुरान करीम में हुजन नबवी सुन्नत में हुजन आका जे ताबेदारी में हुजन तॾहिं तू फकीर आहीं भली तो के जद भली तो के बेकुल मनीन पर कुरान कोन तो तुझी तस्दीक करे हबीब जी हदीस तुझी तस्दीक नथी करे रब्बानी उलमा तुझी तस्दीक नथा सुभान अल्लाह माफ कजो बेदबी तकरीर करण वारो खुदा जो नालो अथव जेको ना अहल माण्हू उनखे पढ़ायो ना अहल माण्हू जी तारीफ़ न कयो बेनिवाज़ी औरत बाज़ा नशाई असां मोलन की 200 दे 500 दे 1000 दे तो फुंडायूं न ए 500 साल अज़ाब होंदा क़यामत जे ॾारे पकड़ थींदी पुछा थींदी त मुंहिंजे दीन खे छॾे दुनिया जो पुजारी बनी फिरिया पसी भी वाह सोना अब्दुल फिरिया पसी पीण खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विञाई विला थिया नौजवान तंजीम जेका मौलाना साहब जने बुधाई उन में पाण के शामिल कयो पंहिंजे दोस्तन के छिके अचो वड्डा जेके असे पंहिंजे पुटन के तलकीन कयो या तंजीम तहांजी रुगी दादू ज़िले ताईं न रुगी सिंध ताईं न ॿाहिरि बि वञी सघे थी बैन अक़वामी लेवल ते बि कमु करे सघे थी असांजा मुर्शिद क़िबला सोनासी रहमतुल्लाह अलैह शेर पढ़ंदा उठ बांध कमर क्यों डरता है फिर देखे खुदा क्या करता है वाह कितनी अजीब समझानी उठ बांध कमर क्यों डरता है
उठ बांध कमर, क्यों डरता है, फिर देख खुदा क्या करता है। अल्लाह तुझी मदद कंदो, अल्लाह तुझो तावन कंदो, तो ते करम कंदो। तमाम मौलवी साहब जन जी तकरीर में अंदाज़ो लगायो। अल्लाह ताला खे हिकिड़ो जज़्बो ॾिनो आहे, हिकिड़ो दर्द ॾिनो आहे, हिकिड़ो फ़िक्र ॾिनो आहे, हिकिड़ी सोच ॾिनी आहे। इहे मोहब्बत ऐं प्यार सां माण्हुनि खे पंहिंजो बनायो, उन्हनि जी रूहानी तरबियत कयो, उन्हनि खे दीनी अक़ाइद जी तहलीम ॾियो, उन्हनि खे अल्लाह जे महबूब जे इश्क जो अहिड़ो प्यारो प्यारो जो मौज में रहनि, मौज में रहनि, मौज में। ए इश्क नबी मेरे दिल में भी तो आ जाना। आजा चो इश्क नबी मेरे दिल में भी तो आ जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। ये मथा रात पे जी शबे बरात 15 शाबान वो छा कजो, मेण बत्तियों ॿारजो, झंडड़ियों खणजो। ईद बरात मशाअल्लाह काफिल दा मुकाना। अरे उन्हें जो मौका तू तो पंहिंजो मेरो पमोरी। ये रात बदन बारण जी न, शमन बारण जी न, या अल्लाह जी इबादत जी रात, अल्लाह जी ज़िक्र जी रात, अल्लाह जे कुरान जी तिलावत जी रात। मर्द औरतूं रात में वरी ॿिया ईंदई दिलबर बाबा 7 मठा है जा। अरे मना बोला खुदा पेट भरई हिकड़ो न 7 ताम वो गरीब दे चंदो कंदो यो कूड़ा तो 7 ताम 8 रोज़ी वधई न जेकी रब ॾियई। सादी मानी सादी भाजी खाई वो भी वञ अल्लाह जी इबादत। रोई रब खां गुज़रियल साल जी माफ़ी वठी, ईंदड़ साल लाइ। छो त इन रात में ईंदड़ साल जी तकदीर लोह महफूज़ मां मुंतकिल करे अल्लाह ताला मलाइकनि जे हवाले कंदो आहे। उहे अल्लाह जा मलाइक तुंहिंजे लाइ ईंदड़ साल जूं भलायूं लिखनि, चङा कम लिखनि, रोज़ी कुशादी रखनि, बरकत वारी लिखनि। तूं इन रात पंहिंजे ईंदड़ साल जी भलाई घुर, गुज़रियल साल जे कहिड़नि ख़ताउनि जी माफ़ी। रात अल्लाह फरमातो फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। इनमें हर अम्र विरहाए किस्मत तक़सीम थी वेंदी आहे। इन रात खे रात न समझो, अजाई रात न समझो। नबी सोना फरमाइनि था त इन रात में मुंहिंजी उम्मत जा एतिरा गुनाह माफ़ था थियनि जेतिरियूं अरब कबीले में बनी कल्ब नाले कबीलो हो, जन वटि वधि में वधि बकरियूं रिढूं हूंदियूं हो। फरमायो जेतिरा इन्हनि जे बकरियुनि ऐं रिढुनि जा वार आहिनि, इन्हनि खां वधीक मुंहिंजे उम्मत जे गुनाहगारनि जी माफ़ी। पहिरें आसमान तां ऐलान थींदो आहे को बीमार शफा घुरे त ॾियांस, आहे को कर्ज़ी रिस्क घुरे त ॾियांस, आहे को मिस्कीन रोज़ी घुरे त वधायां। सुभान अल्लाह। वरी खायो सयूं परायूं कयूं हिके पुट धिक वो पेट जो घर वो तो किथां रही सघे।
किथा इबादत करे सघंदे मुनासिब खा मुनासिब पी ऐं रात अल्लाह जी इबादत में ऐं क़ुरान करीम जी तिलावत में ऐं अल्लाह जी ज़िक्र में महवर सुभाण खे पंहिंजी बच्चन खे पंहिंजी न्याणियुनि खे माइरनि भेनरुनि खे अर्ज़ु कर त हीअ रात वरी केरु जहिड़ा मिले या न मिले अचो त गॾिजी करे पंहिंजे रब खे राज़ी मुंहिंजा प्यारा पीउ अल्लाह ताला नवां जो अचण वेहण कबूल करे सुहिणे इमाम हुसैन जी यादि में विलादत तय्यबा जे बारे में मौली साहब जड़ी महफ़िल रखण मंजूर फरमाए। बीमार यहाँ 2 ॾींहंनि खां तबियत में तमाम घणी तकलीफ़ हींअर वेठो आहे त जान दर्द सां भरी पई आहे पर मौली साहब अब्दुल वहीद में अल्लाह ताला वॾियूं खूबियूं रखियूं आहिनि। ख़ासि करे मूं ग़रीब खे त ॾाढो दीनी तुहफ़न सां नवाज़ींदो आहे। सुठा सुठा किताब मुंहिंजे लाइ जेके पंहिंजे लाइ वठंदो आहे से मुंहिंजे लाइ वठी मूंखे वरी मुफ़्त में ॾींदो आहे। मां बि किताब पढ़ी दुआ कंदो आहे अल्लाह ताला तोखे रिज़्क़ में बचन में घर में सिर में सिहत में वधा जमायत में वधा संदसि जेके मुआविन आहिनि तंज़ीमूं आहिनि अल्लाह उन्हनि खे कामयाब करे असां तव्हां ते ॿई जहान भला बनाए पंहिंजो करम फरमाए। ईंदड़ रात जेका शबे बरात आहे इनखे मुंहिंजा मिठड़ा विञाइजो न वरी मिले न मिले जहिड़ा हुजूं या न हुजूं। इन में नौजवानो ख़ासि करे अमा तवजो रखिजो हिकु जहिड़नि खे छिके अचिजो हलो त हली अल्लाह जी इबादत अक़ीदे में पक्का सुन्नी थी रहो। गैर सुन्नी कई इतराज़ कंदा उन्हनि जा जवाब उलमा खां मिलंदा उन्हनि खे जवाब ॾेई सघो था पुछी ॿुधाए सघो था न वञे त ख़ुशि रहे मिंजराणी ज़िम्मी असांजी ज़िमेदारी असां ते कान्हे असांजो कमु आहे जवाबु ॾियणु मञींदो त ठीकु आहे न मञींदो त ख़ुदा वटि फ़ैसिलो क़यामत ते ॾियारे थींदो। सभई फ़ैसिला मां ऐं तूं कोन कंदासीं अल्लाह फ़ैसिला कंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।